सिंध मथां 18 सालनि खां इक़्तिदार में रहंदड़ धुर खे हिन वक़्तु फिफड़ी वरितो आहे त हाइब्रिड निज़ाम सहारे हलंदड़ विफ़ाक़ी हुकूमत उर्फ़ इस्टेब्लिशमेंट 18 तरमीम खे वापसि वराइण थी चाहे। उन ॾस में पीपुल्स पार्टी फ़िलहाल त सिंध जे हिसे जा 400 अरब विफ़ाक़ खे भुंग जियां भरे सिंध सरकार मथां लड़कंदड़ 28 तरमीम में अहम खाता विफ़ाक़ हवाले करण जो खंजर वक़्ती तौर ते हटाए वरितो आहे ऐं बिलावल उन ॾस में चयो आहे त नून लीग सां मुआहिदो थियो आहे त हर साल 400 अरब ॾियण बैदि सिंध सरकार सां का छेड़छाड़ न कई वेंदी। पर जंहिं मुल्क में ईंदड़ महीने जूं हालतूं मालूम न हुजनि उन मुल्क में ईंदड़ साल जो सिज कंहिं ॾिठो आहे। बेनज़ीर भुट्टो खां पोइ पीपुल्स पार्टीअ जी क़यादत उन ॻाल्हि ते फ़खुर कंदी रही आहे त हिन 18 तरमीम ज़रिए सूबनि खे अख़्तियार ॾिना आहिनि, जॾहिं त जग जहान खे मालूम आहे त सदर ज़रदारी अॼु खां 16 साल अॻु सम्झी वरितो हो त हिन खे वरी विफ़ाक़ में इक़्तिदार न मिलंदो। इन करे हू जेतिरो माल सिंध तरफ़ मुंतक़िल करे सघे करे। हिन वक़्तु बि समूरो मामलो माल ते मतल हो। इन करे पीपुल्स पार्टीअ माल ॾेई जान बचाई आहे। जेकॾहिं 18 तरमीम हिकु सियासी मसइलो हो त पीपुल्स पार्टीअ खे उन ते अवामी तहरीक हलाइण खपंदी हुई। सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह फरमाए थो हिन जी पार्टीअ खे इक़्तिदार सिंध जे अवाम ॾिनो आहे। जेकॾहिं इक़्तिदार अवाम ॾिनो आहे त सिंध जे अवाम जो माल विफ़ाक़ हवाले छो कयो वियो? सिंध जे अवाम खां त मयार लाइण लाइ बि पुछा न कयो वियो त अवां जो माल विफ़ाक़ हवाले कयूं या न। पीपुल्स पार्टीअ खे भली भित ख़बर आहे त हिन खे इक़्तिदार में आणण वारा केरु आहिनि ऐं हू अञा बि ॼाणे थी त कहिड़ी कुवत उन्हनि खे वक़्त खां अॻु घर भेड़ो करे सघे थी। उहो ई सबबु आहे त उन कुवत आॾो 400 अरब रुपया रिश्वत वांगुरु रखे पीपुल्स पार्टीअ पंहिंजी हुकूमत खे तहफ़ुज़ फ़राहम कयो आहे। उन सिलसिले में हैरत जी ॻाल्हि उहा आहे त हिन महिल ताईं पीपीअ जे उन अवाम मुखालिफ़ ऐं सिंध खे नुक़सान रसाइण वारे फ़ैसिले जी मुखालिफ़त मुखालिफ़ धुर मां न कंहिं मुअसर आवाज़ में न कई आहे, जॾहिं त अहिड़े फ़ैसिले खां अॻु में पीपीअ ख़िलाफ़ मैदान मचियल हो। छा इन मां उहो सम्झिजे त उहो मैदान मचायो ई इन लाइ वियो हो त पीपीअ मथां प्रेशर विझी उहा ॻाल्हि क़बूल कराइजे जंहिं ॻाल्हि खे हिन महिल ताईं हू जस्टिफाई न करे सघी आहे। पीपुल्स पार्टी त उहो ॿुधाइण जी पोज़ीशन में बि नाहे त 400 अरब रुपयनि जी रक़म हू कहिड़े मुद मां कटे विफ़ाक़ हवाले कंदी। काश पीपुल्स पार्टी में एतिरी अख़लाक़ी जुरियत हुजे हा त हूअ सिधनि या अणसिधनि लफ़्ज़नि में खणी उहो चवे हा त उहा रक़म उन करप्शन जे मुद खां काटी वेंदी जेका करप्शन सरकार धुर 18 सालनि खां अखियूं बूटे कंदी रही आहे। पर सवाल आहे त पीपुल्स पार्टी करप्शन ते कंप्रोमाइज़ छो कंदी? हूअ सिहत तइलीम ऐं अवामी तहफ़्फ़ुज़ खे क़ुर्बान करे बि करप्शन जो दिफ़ा कंदी त जीअं माल मिलंदो रहे ऐं सरकारी सिलसिलो हलंदो रहे।